अस्सलाम वालेकुम नादरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कंदरा खां अब्दुल हक जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा इस्लाम सिंध जो सदर अलामा डॉक्टर राशिद मामून सुमरो जो कंदरा पहुचण ते जमियत उलमा इस्लाम जे कारकुननि पारां शानदार नमूने सां इस्तक़बाल कयो वियो ऐं मथां गुलनि जी वर्खा कई वई। उन खां बाद में कंदरा बाईपास ते आयल कारकुननि ऐं उम्मीदवारनि खे ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु सिंध ऐं सिंधी माण्हू वॾे अज़ाब मां गुज़री रहिया आहिनि। हर तरफ़ पाणी जी खोट, महंगाई ऐं बेरोज़गारी जूं दाऊं अची रहियूं आहिनि। सिंध जी हुक्मराननि खे का बि परवाह न आहे। सिंध ज़रदारी जे हवाले कई वई आहे। सिंधी माण्हुनि खे पीपलनि मां जान छॾाइणी पवंदी। असांजे उम्मीदवारनि खे इलेक्शन में खटायो। हर यूसी ऐं टाउन में बिना कंहिं फ़र्क़ जे कमु कराईंदासीं ऐं आयल फंड सही नमूने इस्तेमालु कंदासीं। हुननि अवाम जा कम न कया त उन जो ज़िम्मेवार मां हूंदुसि। डॉक्टर राशिद मामून सुमरो नाम निहाद सहाफ़ियुनि खे छंड पटींदे चयो त तव्हांखे सहाफ़ जी ख़बर ई न आहे, तव्हां वञी पंहिंजो ज़ाती कमकार कयो। आख़िर में हुन अवाम खे अपील कई त चूंडनि में असांजे उम्मीदवारनि खे खटायो। उन खां बाद में साले पट रवानो थी वियो। हाफिज़ अब्दुल हमीद महर साहब, स्टेज ते मौजूद उहदेदारान, उम्मीदवारान, जिम्मेदारान, बल्दियाती इलेक्शन जो माहौल है। जमीयत उलमा इस्लाम रोज़ अव्वल का दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ ॾाढी ऐं पटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी जे लाइ ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन, मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾियारण जे लाइ सभा जहिड़ी सिंध खे वाकुनि जे वातन मां आज़ाद कराइण जे लाइ नौजवाननि खे रोज़गार, अस्पतालुनि में इलाज, स्कूलनि में तालीम ॾियारण जे लाइ मेहनत करे रही है। 8 सालनि खां झर झंग में, शहर शहर में, वस्ती वाहण में, कराची का कश्मीर ताईं, थर खां जैकबाबाद ताईं माण्हुनि जे ज़बान ते इहो आहे त साईं ज़ुल्म थी वियो, तबाही थी वई, नौकरियूं नथियूं मिलनि, इलाज नथो मिले, तालीम नथी मिले, रोज़गार नथो मिले, साईं इंसाफ़ नथो मिले, साईं महंगाई वधी वई, बूढ़े जे ज़बान ते, जवान जे ज़बान ते, गरीब ऐं अमीर जे ज़बान ते, मर्द ऐं औरत जे ज़बान ते इहो आहे साईं सिंध तबाह थी वई, सिंध लुटिजी वई, सिंध फुरिजी वई। लेकिन जॾहिं इलेक्शन जा ॾींहं था अचनि त वरी उहे ई सिंध लुटींदड़, उहे ई सिंध फुरींदड़, उहे ई बंगला, माड़ियूं, ज़मीनूं ठाहींदड़ इलेक्शन में खटे था वञनि। या त असांजूं रड़ियूं ग़लति आहिनि या असांजे इलेक्शन जो फ़ैसिलो ग़लति आहे। या तो असां रड़ियूं गलत था क्यों या इलेक्शन में वोट गलत था ॾियो। जेकॾहिं इलेक्शन में वोट वडेरनि, भौतारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि के सही था ॾियो त पोइ 5 साल रड़ियूं न कयूं। जेकॾहिं रड़ियूं सही था कयूं, वाकई सिंध लुटिजे पई, वाकई गरीबनि, मिस्कीननि, हारिन, मज़दूरनि जे हक़नि ते धाड़ा पिया लॻनि, वाकई अस्पताल में इलाज कोने, स्कूल में तालीम कोने, वाकई गरीब के इंसाफ कोने, वाकई गरीब जो पुट बिन वक्तन जे मानीअ जे लाइ परेशान आ ऐं अमीरन जे फार्म हाउसन ते बीठल कुत्ता ऐं सूअर भी गोश्त था खाइन त पोइ मौक़ियो आहे